एक भेरो ॿीहर भलीकार नाज़रीन प्रोग्राम में हाणे असां ज़िक्र कंदासीं डिस्ट्रिक्ट काउंसिल कराची में गैर क़ानूनी तौर कमु कंदड़ इंजीनियर ऐं सब इंजीनियर जो जेके उनखां हेठि उहिदनि ते भर्ती थियल आहिनि पर उहे गैर क़ानूनी तौर ते ॿियनि पाण खां वधीक जेके उनजा उहिदा आहिनि उन्हनि ते कमु करे रहिया आहिनि, ख़ासि तौर ते इंजीनियर ऐं सब इंजीनियर जे उहिदनि ते मौजूदु आहिनि। इन हवाले सां लोकल गवर्नमेंट जे सेक्रेटरी तरफ़ां नोटिस बि मोकिलिया विया हुया ऐं हिन जी जांच बि हली रही आहे ऐं जंहिंमें 4 खां 5 अहिड़ा माण्हू ऑफिसर जेके आहिनि उहे या मुलाज़िम जेके आहिनि उहे डिस्ट्रिक्ट काउंसिल कराची में मौजूदु आहिनि जेके या त क्लार्क आहिनि या जूनियर क्लार्क आहिनि पर उहे सब इंजीनियर ऐं इंजीनियर जे उहिदनि ते कमु बि कनि पिया ऐं उन ते उनजा उहा अथॉरिटी बि इस्तेमालु करे रहिया आहिनि। त इन ई मामले ते असां गुफ़्तगू कंदासीं। नूर हसन जोखियो साहिबु एडमिनिस्ट्रेटर आहिनि डिस्ट्रिक्ट काउंसिल कराची जा, असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। जोखियो साहिबु अस्सलाम वालेकुम। साईं साहिबु इहे ॿुधाइजो जोखियो साहिबु त हीअ छा मामिलो, छा तफ़सील आहिनि हिन जा? कुझु ॾींहं पहिरीं सेक्रेटरी साहिब जे तरफ़ां इहो हिकिड़ा शोकाज़ बाया पर्सनल हेयरिंग लाइ घुरायो वियो हुयो त केतिरी छा हक़ीक़त आहे हिन मामले जी? केतिरा मुलाज़िम आहिनि जेके पंहिंजे उहिदनि खां हटी करे ॿियनि उहिदनि ते गैर क़ानूनी कमु पिया कनि? असां वटि त अहिड़ो को बि मुलाज़िम कोन्हे जेको पंहिंजे उहिदे खां हटी करे गैर क़ानूनी तरीक़े सां ॿिए उहिदे ते कमु पियो करे। रहियो मसइलो शोकाज़ जो, त शोकाज़ अगरि सेक्रेटरेट मां निकिता हुआ त उन जो जवाबु सेक्रेटरेट मां ई तव्हांखे मिलंदो त उन शोकाज़ खां पुठियां उन्हनि ते कहिड़ी कार्रवाई कई। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं मूं अची हिते चार्ज वरिती त उन वक़्तु ई अॻु में हिते मौजूदु हुआ, पहिरीं हिते पोस्ट थियो आहे। हिननि मां कोई बि माण्हू मुंहिंजे पीरियड में हिते पोस्टिंग ते कोन आयो आहे। न मां इहो हुन में न आहे त को तव्हांजे तव्हां भर्ती कया आहिनि, पोइ ख़बर न आहे अॻे जा भर्ती थियल आहिनि पर छो त उनखां जेको उनखे शोकाज़ मोकिलियो आहे उन में न उन में जेका तफ़सील घुराई वई ज़ाहिर आहे उन में तव्हां बि पंहिंजो बिल्कुलु बाक़ाइदो हुते अपेयर थिया आहिनि, उन्हनि सां मुंहिंजो मिलिया आहिनि, उते पंहिंजा कागज़ वग़ैरह उन्हनि ॾिना आहिनि। हाणे वधीक जेकी उते कार्रवाई थी आहे न थी उहो तव्हां सेक्रेटरेट खां पुछी सघो था। उहो त ठीकु आहे पर इहे अहिड़ा माण्हुनि जी डिटेल त वरी तव्हां वटि बि हूंदी न, त उहे वाकई उन ई उहिदनि ते असांखे शोकाज़ जी कापी मिली हुई। उहो अॻु में असांखे शोकाज़ जी कापी मिली हुई, उन में कुझु माण्हू आहिनि जेके उन्हनि घुरायो आहे उते पंहिंजे तफ़सील सां गॾु। हाणे उन में जेको शोकाज़ आहे, जेको मूं वटि लेटर आहे, उन में 4 माण्हू आहिनि। अब्दुल कादरी वर्किंग एज सब इंजीनियर, ज़फ़र बलोच वर्किंग एज सब इंजीनियर, इरफान जोयो जूनियर क्लर्क वर्किंग एक्टिंग सब इंजीनियर, मुर्तज़ा दर्स जूनियर क्लर्क एक्टिंग सब इंजीनियर। माना इहे तव्हां वटि माण्हू त मौजूदु आहिनि, इहे कमु कनि पिया? बिल्कुलु माण्हू मौजूदु आहिनि, कमु कनि पिया, पर हिननि जा प्रोमोशन बि अॻु में थियल आहिनि, हिननि जा ऑर्डर बि अॻु में थियल आहिनि। मूंखां अॻु में डिप्टी कमिश्नर मलीर गंवर खान लगारी साहिबु एडमिनिस्ट्रेटर रहियो, उन जे दौर खां वठी इहे माण्हू इन्हनि पोज़ीशननि ते कमु कनि पिया। न मतिलबु उहो त तव्हांजो मौक़िफ़ छा आहे त उहे सही कमु पिया कनि या उनजा जेके ड्यू प्रोसेस जो इंतज़ामी मामिलो? अगरि सेक्रेटरेट मां उन्हनि जो प्रोमोशन थियो त सेक्रेटरी उन्हनि जे प्रोमोट खे ख़तमु करे, ठीकु आहे, त उहो साॻी पंहिंजी पोज़ीशन ते अची वञनि। अगरि असांखे अॻु वारी इंतज़ाम में उन्हनि खे प्रोमोशन ॾिए त उहो प्रोमोशन बि सेक्रेटरेट ख़तमु करे सघे थो न। प्रोमोशन त सेक्रेटरेट मां थींदी आहे। असांखे उहो लेटर मोकिलियो, असां हिननि जा प्रोमोशन ख़तमु करे असां हिननि खे जूनियर क्लर्क जी पोज़ीशन वापसि खणींदासीं। अच्छा, जेकॾहिं हीउ जेको शोकाज़ आयो आहे इन में जेके शयूं वाकई सही साबित थियनि थियूं ऐं 5 सालनि जी उन्हनि खां ख़ैर बैंक स्टेटमेंट बि घुराई वई आहे, त पोइ इहो जेकॾहिं लॻो त इहे प्रोमोशन ड्यू न आहिनि त पोइ इन्हनि जेके कमु कया, इन्हनि जेके ऑर्डर्स पास कया, जेके MBs ते इन्हनि जूं सयूं थियलूं आहिनि बिलनि ते, पोइ उनजी हैसियत माना छा रहंदी कानून में? छा थो चए कानून? पोज़ीशन में आहे त हीअं त पंहिंजी ऑफिशियल पोज़ीशन ते कमु कनि पिया न। अगरि हिननि जो अॻु में जेको प्रोमोशन थियल आहे उहो सही न आहे त उनजी पोइ जांच कई न प्रोमोशन छो थिया। मतिलबु इहे तव्हां ॿुधाए पिया त जेको जॾहिं खां तव्हां एडमिनिस्ट्रेटर थिया आहियो इहे जेके प्रोमोशन थिया आहिनि सही थिया आहिनि या ग़लति थिया आहिनि पर तव्हां खां अॻु जा आहिनि? जी जी अॻु जा आहिनि सर। न त पोइ छा इंटरनल जेको आहे प्रोसेस हूंदो आहे तव्हांजो त चेक कजे तव्हांजे? बिल्कुलु हूंदो आहे, इंटरनल हूंदो आहे, रिकमेंडेशन वेंदी आहे तॾहिं सेक्रेटरेट मां प्रोमोशन थींदी आहे। न मतिलबु इहो तव्हां जॾहिं हिते विया हो तव्हां पाण छा इंटरनल रिकॉर्ड खे चेक कयो आहे त इहे माण्हू वाकई ड्यू प्रोसेस में आहिनि या न आहिनि, या वाकई हिकिड़ो माण्हू जेको 5 स्केल जो आहे उहो 16 स्केल जो कमु कीअं पियो करे? मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, मूंखां अॻु में जेके प्रोमोट थियल उन्हनि जी वरी कहिड़ी इंक्वायरी करियां? अगरि मुंहिंजे दौर में प्रोमोट थिया हुजनि त उहे इंक्वायरी करे सघां थो, उन्हनि खे रोके सघां थो। अॻु में प्रोमोट थी वियो तव्हां सेक्रेटरेट मां हिननि खे पोस्टिंग थियूं आहिनि। अच्छा इहो आहे त जोखियो साहिबु तव्हां जीअं जवाबु ॾिनो पियो पर उहो शायदि सिग्नल जो इशू तव्हांजी ॻाल्हि सम्झ कोन्हे। मूंखे ॿुधायो त जेकॾहिं इन जा ड्यू प्रोसेस साबित न थिया, सही न आहिनि, त इन्हनि जेके कमु कया आहिनि उन्हनि जी कानूनी हैसियत छा रहंदी पोइ? न सर, कानूनी हैसियत ॾिसो न, सिर्फ़ु सब इंजीनियर न आहे, उनजे मथां असिस्टेंट इंजीनियर बि आहे, उनजे मथां एक्टिंग बि आहे, उन्हनि सभिनी जूं शयूं थियल आहिनि न हुन ते। हा, उहो त माना हुननि जी कानूनी हैसियत आहे, छो जो उहो उन्हनि खे इहो प्रोमोशन जेके मिलिया आहिनि उहो आख़िर कोई इम्तिहान उन्हनि खां वरितो वियो हूंदो तॾहिं उन्हनि खे लाइक़ु सम्झो तॾहिं सब इंजीनियर बनायो आहे, या उन्हनि वटि का डिग्री हूंदी
न पोइ ज़रूरु ॾिसो न के डाउट आहिनि तॾहिं त उहे इहे जेके आहिनि उन्हनि खां शोकाज़ नोटिस उन ते बिल्कुलु लिखिया आहिनि। डाउट हूंदा सर, जिन डाउट पेज ॾिसो जिन डाउट शो कयो त उहे डाउट खे क्लियर। अच्छा इहो मूंखे ॿुधायो त ठीकु आहे जेकॾहिं उहो तव्हां सम्झो था या ठीकु आहे तव्हां खां अॻु जा आहिनि, पर ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं इहे माण्हू या को बि मुलाज़िम, तव्हां छाकाणि त एडमिनिस्ट्रेटर आहियो, मां रुॻो त को बि मुलाज़िम जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी का फॉर्जरी करे थो, को अहिड़ो ग़लति कमु करे थियो त पोइ सज़ा डिपार्टमेंट उनजी छा माना उन में मुक़ररु थियल आहे त उनजी छा सज़ा वो हूंदी? सर सर्विसेज रूल मुताबिक की सज़ा हुनजी हूंदी। हा ठीकु आहे जोकी साहब, वॾी महिरबानी, तव्हां वक़्तु ॾिनो असांखे। शायदि सिग्नल जो इशू हुयो, पर बहरहाल हीउ हिकिड़ो शोकाज़ आहे जेको 21 डिसंबर 2022 ते जारी थियो आहे, जेको जंहिंमें जेको लोकल गवर्नमेंट डिपार्टमेंट जे तरफ़ां जारी कयो वियो हुयो ऐं जंहिंमें 4 जेके मुलाज़िम आहिनि डिस्ट्रिक्ट काउंसिल कराची जा, जंहिंमें अब्दुल गनी जेको सब इंजीनियर तौरु कमु करे रहियो आहे, ज़फ़र बलोच जेको बि सब इंजीनियर तौरु कमु करे रहियो आहे, इरफान जोयो जूनियर क्लार्क आहे, एक्टिंग सब इंजीनियर आहे, माना हिकु जूनियर क्लार्क खे वक़्ती सब इंजीनियर जी चार्ज मिलियल आहे। मुर्तज़ा दर्स जूनियर क्लार्क आहे, उहो बि एक्टिंग सब इंजीनियर तौरु कमु करे रहियो आहे। हे लोकल गवर्नमेंट डिपार्टमेंट जो पंहिंजो हिकिड़ो शोकाज़ आहे जेको ॿुधाए थो, जेको पर्सनल हेयरिंग हुई ऐं इन्हनि सभिनी जेके ॼाणायल 4 मुलाज़िम आहिनि इन्हनि खे हिदायत कई वई हुई त हूअ पंहिंजो मुकमल सर्विस रिकॉर्ड खणी अचनि ऐं अपॉइंटमेंट आर्डर जेको हुयो भर्ती जो जेको हुननि जो पहिरियों आर्डर हो उहो मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, तइलीम जा सर्टिफिकेट, प्रमोशन या जेको अपग्रेडेशन थी आहे उनजी उन जा जेके डॉक्यूमेंट्स आहिनि त उहे ट्रांसफ़र या पोस्टिंग आर्डर्स ऐं 5 सालनि जी जेका आहे सा उहा बैंक स्टेटमेंट उन्हनि खां घुराई वई हुई। ऐं इहो जेको आहे डायरेक्टर अमजद अली पठान उन जे तरफ़ खां इहो जेको नोटिस आहे, शोकाज़ आहे, इहो इन्हनि खे सभिनी खे जारी कयो वियो। जोकी साहब चए पियो त इहो त हाणे सेक्रेटरेट ॿुधाए सघे थो, डायरेक्टोरेट ॿुधाए सघे थो त उन्हनि माण्हुनि जा जेके ड्यू प्रोसेस तहत प्रमोशन्स थिया आहिनि या न थिया आहिनि, इहो उन्हनि खे ख़बर हूंदी, छाकाणि त संदसि चवण मूजिबि त इहे जेके प्रमोशन्स या जेके अपॉइंटमेंट्स आहिनि इहे संदसि मुक़ररी खां अॻु थियल आहिनि, तंहिं करे इन बाबति उनखे का ॼाण कान्हे। पर इहा सूरत हाल पंहिंजी जॻह ते ज़रूरु ताजुब में विझंदड़ आहे त हिकिड़ो माण्हू जेकॾहिं को क्लार्क आहे, को जूनियर क्लार्क आहे, त कहिड़े तरीक़े सां या कहिड़े क़ानून तहत उनखां सब इंजीनियर ऐं इंजीनियर जो कमु वरितो पियो वञे। ॿई शयूं ई अलॻि अलॻि आहिनि। हिकु क्लार्क आहे जंहिंजो कमु शायदि उहो न हूंदो जेको हिकु इंजीनियर जो आहे, तंहिंजे करे ऐं जेकॾहिं उहो प्रोसेस थींदो बि हूंदो, प्रमोशन थींदो बि हूंदो त ज़रूरु उनजे लाइ जेका घुरबल डिग्री आहे उनजो हुजणु लाज़मी आहे। त बहरहाल इन मामले जी जांच हली रही आहे ऐं ॾिसजे त इन में डिपार्टमेंट जी वधीक इंक्वायरी छा थी अचे, इंक्वायरी अचे बि थी या वरी इहो शोकाज़ ताईं हली ऐं मामिलो बंदि थी थो वञे, इहो ज़ाहिर आहे पाण कुझु वक़्त में इनखे ॾिसंदासीं। पर बहरहाल हीउ हिकिड़ो इंकिशाफ़ त ज़रूरु थियो आहे ऐं ज़रूरु के शाहिदियूं या के मामला ज़रूरु लोकल गवर्नमेंट डिपार्टमेंट खे, लोकल गवर्नमेंट बोर्ड खे ज़रूरु मिलिया हूंदा, तंहिं करे इन्हनि ई 4 माण्हुनि खे छो उन लिस्ट में शामिलु कयो आहे। ॿिया माण्हू बि थी पिए सघनि, त इन जो डाउट आहे त इहो ज़रूरु क्लियर थियणु खपे ऐं लोकल गवर्नमेंट बोर्ड खे बि इन बारे में पंहिंजी वज़ाहत ॾियणु घुरिजे। ऐं असांजी कोशिशि हुई त असां लोकल गवर्नमेंट बोर्ड जे सेक्रेटरी सां इन ते राब्तो कयूं, पर उन्हनि सां राब्तो इन करे बि न थी सघियो छाकाणि त 1-2 ॾींहं अॻु में ई सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट बोर्ड खे हटाए वियो आहे ऐं नयो मुक़ररु थियो आहे, तंहिंजे करे उहा जेका कम्यूनिकेशन आहे उहा उन सां न थी सघी आहे। बहरहाल इन मामले जी जांच ज़रूरु थियणु खपे ऐं जेकॾहिं के माण्हू ग़लति इस्तेमालु पिया कनि पंहिंजे उहिदनि खे, उहे बिलूं बि सयूं पिया कनि, उहे जेको मेयरमेंट बुक आहे उन में बि पंहिंजूं सयूं कनि, स्टैम्प हणनि पिया, त उन्हनि जो ज़रूरु जेकॾहिं कानून में मौजूदु जेका सज़ा आहे उहा उनखे मिलणु घुरिजे। अहिड़े ग़ैर क़ानूनी का प्रैक्टिस थी रही आहे त उनखे रोकणु घुरिजे। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणे ते पहुतो, ॾींदा आहियूं।